हर सना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहू व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु। वनशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर रब्बिना व महबूबना व माशूकना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाहा युहिब्बुल्लज़ीना युक़ातिलूना फ़ी सबीलिही सफ़्फ़ा युक़ातिलूना फ़ी सबीलिही सफ़्फ़न कअन्नहुम बुन्यानुम मरसूस। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीअना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदई परवरदिगार उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलाद अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील। अज़ीर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। ऐ बुलबुलान गुंचाए गुलज़ार अहमदी
सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीअना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुझा मेहरबान बुजुर्गो, प्यारा दोस्तों ही भाईरो, ही सालियानो 10 मुहर्रम शरीफ ते मुनाक़िद थींदड़ जलसो रब्बुल आलमीन जे मेहरबानी सां सोहणे हबीब करीम अलैहिस्सलाम जे निगाहे करम सां असाई अवां जे मेहरबान हजरत अल्लामा क़िबला मौलाना साईं हाजी मोहम्मद उस्मान मददिल आली जन जो शुरू कयल आहे। संदनी नहज ते हलंदे संदन फर्जंदन क़िबला साईं मौलाना हाजी गुल मोहम्मद साहब ऐं साईं मंजूर साहब, साईं शबीर अहमद साहब, मशूक साहब, या जेके दोस्त हिन में तामन मदद कनि था, इन सुहिणे सिलसिले खे जारी रखियो पिया अचनि। दुआ कयो त अल्लाह ताला खेनि ख़ुशि ऐं आबाद रखे। अवां जेके आया आहियो, अवां खे ख़बर आहे त 10 मुहर्रम जो जलसो वॾो आहे, रशिया मख़लूक घणी आहे, शोर जे बजाय सुकून सां ॿुधो, गोड़ न कयो। अल्लाह ताला असां तव्हां खे सम्झ अता फरमाए। ए गोड़ वारा जेके दोस्तनि से माठ करे वेहनि, वेही रहो, बीठा हो तो बीठा रहो, वे चलो वेही रहो। अब मेहरबानी करे गोड़ बंद कयो। वेरी गुड। जलसे में तव्हां आया आहियो, महिरबानी आहे तो थोरो रस्तो ख़ाली कयो, माण्हुनि खे परेशान न कयो। ॿुधो मुंहिंजा भाइरो, ही शानदार अज़मत ऐं इज़त वारो प्यारो प्रोग्राम, इन में हमेशा मूंखां अॻु में मुंहिंजा साईं हज़रत अल्लामा क़िबला साईं नाले मिठो मददिल आली जन ख़िताब फरमाईंदा आहिनि। हुजणु त ईअं खपे त संदनी ख़िताब हले पछाड़ी ताईं, पर मूंखे बि जॾहिं त हुकुम थींदो आहे, हाज़िरी थींदी आहे, टाइम खे नज़र में रखंदे मां पंहिंजे मक़सद थी अचां। मूं अवां जे साम्हूं रब करीम जे कलाम करीम जेका प्यारी आयत सगोरी पढ़ी आहे, उन आयत जे लफ़्ज़ी तर्जुमे तफ़सीर बयान करण खां अॻु में अवां खे मां ज़हन नशीन कयां त दुनिया में छाजो शेर आहे, कई माण्हू आहिनि जंहिंजी ख़्वाहिश आहे या जंहिंजी दावा आहे। जमा सवोरी मेहरबानी करे, कुछ इमाम हुसैन सोने जे जलसे में आया आहियो, शर्म हया कयो ऐं अवां जेके मथे आहिनि उन्हनि जो लहणु बंदि कयो। जेके इंतिज़ामिया वारा हुया उन्हनि खे गुज़ारिश आहे त माण्हू जेके ॿाहिरि वञनि था उन्हनि खे जाइ वठी ॾियनि ऐं ॿिया इत्मीनान ऐं आराम सां वेहो। तव्हांजी गुज़ारिश आहे त जेके वञनि पिया उहे वञनि, ॿाहिरि बीहंदा ऐं भत वारा माण्हू आहिनि जेके तव्हां आशिक़ आहियो इमाम हुसैन जा, उहे वेही रहो, हिते वेही जलसो ॿुधो। दुरूद शरीफ पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हर माण्हू चाहींदो आहे, बल्कि दावा कंदो आहे त मुंहिंजी अल्लाह ताला सां मुहबत आहे। अब आहे, सम्झो ॻाल्हि खे, सम्झण जी ज़रूरत आहे। ऐं क़ुरान करीम में अल्लाह ताला ॿुधायो आहे, युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह।
काफ़िर पंहिंजे बातिल महबूदन सां अल्लाह वांगुरु मोहब्बत रखनि था, पर जेके ईमान वारा आहिनि से मूं अल्लाह सां सभिनी खां वधीक मोहब्बत रखंदा आहिनि। हर माण्हू चए थो मुंहिंजी अल्लाह सां मोहब्बत आहे, तूं मां ॿियो हर को चए थो मुंहिंजी अल्लाह सां मोहब्बत आहे, पर मक़ाम मरतबो इज़्ज़त अज़मत शान उन्हनि जो अजीब आहे जो रब्बुल आलमीन पान फरमाए त मुंहिंजी हिननि सां मोहब्बत आहे। अबाई आहिनि वॾे आवाज़ सां खणी सुभान अल्लाह चओ, चयोसीं सुबुह खां वेठा आहियूं या सुभान अल्लाह खुटे कान थी, तव्हां वारे ते था वेहो, असीं हिकिड़ा थकिजी पिया कयूं। अल्लाह ताला मूंखे अजुर अता फरमाए। अरबी में हिकिड़ो किताब आहे अल इशराफ फी मनाज़िल अशराफ, अल्लामा इब्न अबी दुनिया दुनिया इस्लाम जो वॾो मुसन्निफ आहे। उन आंदो आहे पंहिंजी हिन किताब में त अल्लाह ताला जा मलाइक जेके अर्शे बरीन खे खयूं बीठा आहिनि उहे बि अल्लाह जी तस्बीह पढ़ंदा सुभान अल्लाह चवंदा आहिनि, पर जॾहिं सुभान अल्लाह चवंदा आहिनि त उन्हनि जो सुभान अल्लाह पढ़णु हिकिड़े नूर जे तलाउ वांगुरु थी वेंदो आहे ऐं उन मां नूर जूं नहरूं निकिरी जन्नत जे महलातुनि में पहुचंदियूं आहिनि, जन मां जन्नत में अजीब क़िस्म जी ख़ुशबू पैदा थींदी आहे। असीं हुनखे हरू भरू कोन था चवंदा आहियूं सुभान अल्लाह, पर इन लाइ था चऊं त महबूब करीम जे मोहब्बत वारनि जो जलसो आहे, उन में सभई दर्जा तव्हांखे मिलनि। मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात आहे बरकात आस्तो, अल्लाह फरमायो त मां जन सां मोहब्बत थो रखां, मूंसां त सभई था रखनि, पर मां जन सां मोहब्बत थो रखां, जंहिंजी मोहब्बत जो मां ऐलान थो कयां उन्हनि जी हीअ सिफ़त आहे। कहिड़ी सिफ़त आहे? छा कंदा आहिनि? अल्लाह ताला फरमाए थो इन्नल्लाह युहिब्बुल्लज़ीना युक़ातिलूना फी सबीलिही सफ़ा, जेके मूं अल्लाह जे राह में लाइनूं ॿधी सफ़ूं ॿधी कतारूं ॿधी जंग कंदा आहिनि, लड़ाई कंदा आहिनि, जिहाद कंदा आहिनि, एतिरा मज़बूत थी बीहंदा आहिनि क अन्नहुम बुनियानुम मरसूस, ॼण त अहिड़ियूं मज़बूत भितियूं आहिनि जंहिंजे पीर में सीहो पलटायो वियो आहे, जो हिलनि न भॼनि न डहनि न, ईअं बीही वेंदा, कुसंदा, शहीद थींदा, हर कुझु कुर्बान कंदा, पर पोइ ते हटंदा न। उहे मूं अल्लाह जे राह में जिहाद कंदड़ बाना, उन्हनि सां मूं अल्लाह जी मोहब्बत। हाणे उहे अल्लाह जे राह में जिहाद कंदड़ बाना, जेकॾहिं माण्हू इन्हनि जी तफ़सीली ॻाल्हि वेही करे पोइ त को टाइम बि कोन बचंदो, न की ॻाल्हि पूरी थी सघंदी, पर एतिरो हल्को हल्को अर्ज़ु कंदो हलां त नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा असहाबी सगोरा नबी पाक सां गॾु रब करीम जे राह में जिहाद कंदा हुआ, मुस्तफ़ा करीम जे दीदार कंदे जिहाद कंदा हुआ। जेकॾहिं जिहाद जे दौरान कोखे न सुस्त करणु चाहींदो हो त फरमाईंदा ख़बरदार तूं असांखे सुस्त न कर, असांखे इन जबलनि मां जन्नत जी ख़ुशबू अची रही आहे। हबीबे खुदा जा सहाबी रज़ी अल्लाह ताला अन्हुम, अस्सहाबतु कुल्लुहुम उदूलुन, सब इज्जत वारा अज़मत वारा। नबी पाक जे ज़ाहिरी रहलत खां पोइ सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दौर आयो ऐं इहो बि सॼो हक़ ऐं सच अबू हज़रत अबू बकर जी खिलाफ़त असां सुन्नत जमायत जे नज़रनि में सही आहे, सही आहे, सही आहे। हथ मथे खणी चओ। उन खां पोइ हज़रत अमीर उमर आयो, चओ सुभान अल्लाह। हाणे दरिया में पाणी कोन्हे, केॾा परेशान आहिनि, पर मिस्र में पाणी दरिया में न हो। तव्हां मुशर्रफ परवेज़ खे चवंदव त महिरबानी कर को अहिड़ो लेटर कढी ॾे दरिया ॾे त वहे, त चवंदो चरिया थिया हो छा सिंध वारा, दरिया खे मुंहिंजे लेटर जी कहिड़ी ख़बर। अमीर उमर सुणे खे ॻाल्हि कई की भला पाणी कोन्हे, साईं फरमाए मां दरिया ॾे ख़त थो लिखां। कंहिं ॾे ख़त पियो लिखे, जवाब ॾाढा ॾिजो। वो सुभाणे वरी कंहिं मवालीअ खे मिंथ कजो त तूं रुॻी भंग जे कूट खे ॿाखर चओ त थोरो मथे चढ़े। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
अमीर उमर सोने रज़ी अल्लाह सुबुह जो ॾिसूं छा आहे अचे जो निहारील त जितां खां हमेशा दरिया वहंदो हो उन खां 13 हथ मथे पियो थो वहे न चई सुभान अल्लाह कॾहिं चवंदे मुझे हबीब करीम जे प्यारन जो मकाम निहार उन जो मर्तबो निहार वरी सोने उस्मान गनी जी खिलाफत आई उहा हक़ा हजरत अली जी खिलाफत आई उहा हक़ा सोनो हसन आयो उहो हक़ा हलंदे हलंदे 60 साल हिजरी गुजरी चुका 61 साल हिजरी शुरू थियो इन दौर में यजीद पलीद खबीस जो दौर हो जंहिंजो किरदार कहिड़ो हो गाल बुद्धो था कुत्ता धारींदो हो जिना कंदो हो शराब पींदो हो बदमाशी कंदो हो बेनमाजी होंदो हो अल्लाह जे कलाम करीम जो फरमान बरदार न हो इन पलीद जे दौर में मदीने मुनव्वरह में 4000 माण्हू क़त्ल कया विया नबवी हरम में सुभान अल्लाह किथे नबवी हरम चओ किथे ॾाढा नथो चई मां सम्झां थो ॼण तूं ॿियो जलसो मुहावरो करे आयो आहीं हबीबे खुदा जी ज़ात बरकात जे प्यारे शहर में मदीने मुनव्वर में दुआ कर रब करीम मुंहिंजी तुंहिंजी वरी वरी हाज़िरी करे पर जॾहिं हली त ईअं न चइजां त मां आयो हां छा चइजां तकरो तकरो अर्ज़ु करे हलां टाइम थोरो आहे कद बुता हर कमु थिए कोन थो सुभान अल्लाह चो छा चो अल्लाह जे माने मदीने से बुलावा आ रहा है पाही कोन थो केर वञे वॾा वॾा टिंग लंडन यूरोप अमेरिका था घुमल ऐं जे घुरे थो त असांजे नाले मिठे जहिड़ा आशिक मूं जहिड़ा गुनहगार बार बार पिया वञनि मदीने से बुलावा रहा है मेरा दिल मुझसे पहले जा रहा है मदीने से बुलावा रहा है उन मदीने मुनव्वरा में जिते जी जरी जरी नूर बाबरकत शानदार हजरत इमाम आली मकाम जो दुश्मन यजीद रुगी इमाम पाक जो दुश्मन न कुरान जो दुश्मन दीन जो दुश्मन अल्लाह जो दुश्मन रसूल जो दुश्मन कट्टर जालिम इंतहाई बेहया जेको पंहिंजे भेनर मां बि न मुड़ो पर हाणे असांजी मेहरबान गवर्नमेंट चवंदी आहे त ॿिया पिया कुझु चवनि सुनी त ई न पुछो अदा कोन था पुछो त ई राज़ी थियो हिते असांखे झलियो था पर जॾहिं कहार जे कोर्ट में हलंदो पोइ तव्हांजूं अखियूं खुलंदियूं पोइ तव्हांजा दोॾा पटबा त मुहम्मद करीम जे ग़ुलामनि खे छो थे झलियोसीं मदीने वारे जे आशिक़नि खे छो थे मना कईसीं इहे नबी करीम जो शान ॻाइण वारा अल्लाह जी हमद करण वारा सहाबनि जे शान ॻाइण वारा इमाम जे तारीफ़ करण वारा जंहिंजे वार वार में रब करीम जे प्यारनि सां प्यार चओ सुभान अल्लाह नल्लो किताब जो आयो आहे पंजतन पाक ऐं 12 इमाम चवनि जाइज़ आहे या न के चवनि था त पंजतन पाक न चओ कुफर थी वेंदो शिरक थी वेंदो लिखियो मखदूम अहमद हाशिम ठटे वारे आहे सिंधीअ में तर्जुमो कयो आहे जे 2-3 कापियूं वठो त मोरे वारनि जी महिरबानी घणो करे वठण ॿिए पुठियां न हूंदा आहियो छो त किताब तव्हांखे कंदा छा कम त कोन ईंदव पर मेरी महिरबानी दुरूद मुंहिंजे हबीब ते सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾे आवाज़ सां वॾे आवाज़ सां एक हथ सन हिटिया यजीद ज़ालिम जो दौरा मदीने पाक में नबवी हरम में घोड़ा ॿध रहे घोड़ा पेशाब पिया कनि मुस्तफ़ा जी मस्जिद में एॾो ज़ालिम एतिरो खबीस नबी पाक जी ज़ात बरकात जे प्यारे
हरम जी बेहुरमती, महबूब जे शहर में क़त्ल गारत, ये सब उन जा किरदार रहा। इमाम आली मकाम के बेत ना थो चवे, साईं फरमायो साली पैदा न थो चओ सुभान अल्लाह। भला हाणे जे कॾहिं को ॾाढो मुड़ुस मूंखे तोखे मिले त समझी थो त केतिरो ख़ुशि थींदा आहियूं। सर 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 ख़ुशि आहीं। अब ईअं न ॻाल्हि ॾिजी छाला थो, मां ॻाल्हि सिधी थो कयां। मुंहिंजा भाउ असीं ॾिसंदासीं बेदीना, बेनिमाज़ी आहे, शराबी आहे, ज़ानी आहे, बदकिरदार आहे, असां त उनजी चमचागिरी कंदा आहियूं। मगर वाह मुंहिंजा सुहिणा हुसैन, लोग आसान समझते हैं मुसलमान होना, लोग आसान समझते हैं मुसलमान होना, ये शहादत कहे उल्फत में कदम रखना है। इस्लाम सवलो ना है, अल्लाह जी ज़ात बरकात हबीब जे बचन खे पुछ त इस्लाम कीअं आहे। 61 सन हिजरिया इमाम सुहिणी बेत न कई आहे, मदीने खे छॾे मक्की आया, मके खे छॾे करबला आया, करबला में जो कुछ थियो तहां ॿुधो आहे। अॻिते थोरो हली था वठूं, हबीब करीम जा उम्मतीयो 11 जी रात पई, मुहर्रम शरीफ जी 11। यज़ीद ने सोचियो त हली ॿुधूं इमाम जे घरनि में तंबुनि में छा पियो चइजे, कहिड़ो तबसरो पियो हले, छा पियो बयान हले। अचे जो घर खां बीहल, किथां किथां को आवाज़ अचे न पियो, पर जी अचे थो त कहिड़ो आवाज़ आहे, यासीन वल क़ुरानिल हकीम। वाह मुंहिंजा दिलबर हुसैन, नबी खुद अलीजुन माल कुरान वल कुरान मा अलीजुन, अली कुरान सां गड्डा, कुरान अली सां गड्डा। ये दम 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 कंहिंजे घर हा, यज़ीदी सामान आ, हुसैन जे घर में कुरान आ, हुसैन जे बच्चन में कुरान आ, हुसैन जे घराने में कुरान आ। चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। 11 जी रात गुज़री, 11 जो ॾींहुं शुरू थियो। यज़ीद ने तंबू गॾु कया, अहल बेत खे ॿाहिरि विहारियो आहे, नबी पाक जे बचड़नि खे ॿाहिरि विहारियो आहे, परदीदारनि खे ॿाहिरि विहारियो आहे। पर सभई सदमा छाजी लाइ, अल्लाह जे दीन लाइ। काला छाजे लाइ? जवाब ॾे छाजे लाइ? अल्लाह जे दीन लाइ। अल्लामा इब्न कसीर अल बिदाया व निहाया में आंदो आहे, इब्न अल असीर अल कामिल फी तारीख़ में आंदो आहे, तारीख़ तबरी आंदो आहे, उसदुल ख़ाबह आंदो आहे। ये वॾा वॾा जेके तारीख़ नबी सन इस्लाम जा उहे सभु लिखनि था पिया त नबी पाक जा प्यारा बच्चा जेके सलामत रहिया, जेके न्याणियूं हुयूं, पर्दीदार हुयूं, उहे जॾहिं करबला जे मैदान मां उठनि ते सवार करे ऐं उतां वठी हलिया, सभिनी सुञातो त ही हुसैन जो धड़ा, ही हज़रत अली अकबर आ, ही हज़रत कासिम आ, ही हज़रत अब्बास अलंबरदार आ। इहे ॾिसंदे ॾिसंदे अखियुनि मां पाणी हारींदे अॻिते रवाना थिया। रस्ते में ईंदे ईंदे हज़रत हुसैन पाक जो धड़ छो करबला में अदा हीअ माइका टेप जी माइका, हिन खे हितां जेकर तव्हां कटे छॾियो त ही माइक कमु कंदी? जवाब ॾियो, ॻाल्हायो। भला ही लाउड स्पीकर जी माइका, हीअ वायर हितां कटे छॾियो, ही कमु कंदी? हुसैन जो धड़ त रखियो आहे करबला में, सिर मुबारक नेज़े ते। इन हूंदे बि भरमा जॾहिं माण्हू क़ुरान पढ़ी थो लंघे, अम हसबत अन असहाबल कहफ वरकीम कानू मिन आयातिना अजबा। तो हुसैन साईं निहारे ॾिसो, ख़बरदार ओ क़ुरानी पाक जी पढ़ण वारा, असहाबे कहफ जो वाक़ियो वाक़ई अजीब आहे, पर मूं हुसैन जो सॼो साथ रब जे नाले लुटाइण इन खां वधीक अजीब आहे। पोइ हुसैन ज़िंदा या न? वॾी आवाज़ सां ॻाल्हाए, सुन्नी तोखे सुस्तीअ वारी सीन मुंड में मिली वई आहे। हुसैन ज़िंदा, इन जे करे हिकु अल्लाह जे बानी फरमायो
काफिर है जो मुनकिर हो हयाते शुहदा का, हम जिंदाए जावेद का मातम नहीं करते। असा जो दिलबर नबी जिंदा, असा जो हसन हुसैन जिंदा, जी की अल्लाह जा प्यारा अल्लाह जे राह में शहीद था। अल्लाह जो कुरान फरमाए तो वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात बल अहया वलाकिन ला तशउरून। ये मौलाना है न, जिंदा है, चाहो तो न, पर दिल में समझो बे न। वला तहसबन्नल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाह अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। ये जेराहन पंहिंजी रब वटि रोज़ी ॾिना वेंदा हल। हज़रत इमाम हुसैन जे पाक सर खे खणी करे कूफे में आंदो वियो। केरु रहंदो कूफे में? उबैदुल्लाह बिन ज़ियाद, जेको गवर्नर हो कूफे जो। उन सॼे शहर में इमाम पाक जे सर मुबारक घुमरायो। माण्हू ॾिसनि त जेको यज़ीद जे ख़िलाफ़ वेंदो त की हीअ सज़ा मिलंदी, हीअं थींदो हीअं थींदो हीअं थींदो। हाणे वरी कूफे खां मोकिलियो दिमश्क ॾे। दिमश्क में वरी यज़ीद पाण रहंदो। रस्ते में कई मंज़र ज़ाहिर थिया। चओ सुभान अल्लाह। कई अजीब ॻाल्हियूं ज़ाहिर थियूं, कई अजीब शयूं ज़ाहिर थियूं। रस्ते में ईंदे ईंदे माण्हुनि यज़ीद जे लश्कर वारनि ॿुधो त जबलनि मां आवाज़ पियो अचे। छा मझां? जवाब ॾे, छा मझां? जबलनि मां आवाज़ पियो अचे। कहिड़ो आवाज़ हो? मसहर रसूल जबीनहू फलहू बरीकुन फिल खुदूद। हुसैन जे पेशानी खे नबी करीम जा हथ लॻाहन, इन जे करे उन पाक चेहरे में चमका। किताबनि ईअं बि लिखियो आहे त इमाम हुसैन सुहिणो राति जो जेकॾहिं शहर में निकिरंदो हो त माण्हू सम्झंदा ॾींहुं थी वियो, एॾो सुहिणो हूंदो हो। मसहर रसूल जबीनहू फलहू बरीकुन फिल खुदूद अबवाह मिन उलया कुरैशिन जद्दुहू खैरुल जुदूद। उनजा माउ पीउ आला हल, उनजो नानो करीम आला है, उनजो सिलसिलो आला है। ही जबलनि मां आवाज़ पई आया। रस्ते में हिकिड़ो राहिब हो। उन पुछा कई त भाई कंहिंजो काफ़िलो थो वञे? यज़ीदी सिपाही भॼी आया। असां इमाम हुसैन खे शहीद कयो आहे, उनजे साथ खे शहीद कयो आहे। यज़ीद जे राज़ी करण जे लाइ खयो था ओॾा वञूं। उन ते यार हिकिड़ी महिरबानी कयो, राति जो इमाम हुसैन जो सिर पाक मूंखे ॾेई छॾियो, सुबुह जो तव्हांखे मां ॾींदुसि। जो असीं ईअं थोरे ॾींदासीं, असांखे माल खपे, माल। छा खपे? तव्हांखे कोन्हो खपे? घरा थी वियो, पैसो खपे। बुज़ुर्गनि लिखियो आहे त हुन दीनार सोना जेके ताईं अशरफियूं सोन जूं चओ, उहे हिकु हिकु सिपाही जे लाइ ॾिना। हुसैन पाक जे सिर खे पंहिंजे पाण वटि रहायो। सुबुह जो उहो रुॻी खणी न आयो, पर आयो त कलमो पढ़ंदो आयो, मुसलमान थी आयो। हज़रत हुसैन हलंदे माण्हुनि खे मुसलमान पियो बनाए, शहादत खां पोइ बि कलमो पियो पढ़ाए। ऐं उहे वरी पैसा जेके सोन जो अचरचो हुयो, उहे जॾहिं पाण में खणी अचे हुननि विरहायूं। विरहाए जो ॾिसनि त ज़ाहिर में असांखे पैसा मिलिया, पर हाणे छा आहे? ॾिसो त हिकिड़ियूं ठिकरियूं हल, जंहिंजे हिकिड़े पासे क़ुरान पाक जी हिकिड़ी आयत लिखी पई आहे, ॿिए पासे ॿी लिखी पई आहे। हिकिड़े पासे छा लिखियल आहे? वला तहसबन्नल्लाह गाफ़िलन अम्मा यअमलु ज़ालिमून। ज़ालिमनि खां रब गाफ़िल न आहे, जेकी कंठा ॾिसे थो पियो। ॿिए पासे कहिड़ी लिखी पई आहे? इन्नल्लाह मअस्साबिरीन। अल्लाह सब्र वारनि सां गॾु। वरी अॻिते आया, ॿियो हिकिड़ो माण्हू मिलियो। ये बात केरु आयो हिते मंज़िल करण वारा? छो वेठा आहियो? जो साईं असां सफ़र में आहियूं,
रात ते रहंदासे सुबह जो वेंदासे बिस्मिल्लाह भली रहो पर आयो के यजीदी सिपाही आयो केॾे था वञो दिमश्क ॾे छो था वञो हुसैन जे पाक सिर खे साथनि शहीदनि जे सिरनि खे खणी था वञूं ॾाढा इनाम इकराम मिलंदा अल्लाह ताला अहिड़ी लालच खां पनाह में रखे वठी आया हज़रत इमाम अली मक़ाम जे सिर पाक रहा रात जो टाइम कुछ रात गुजरी आ घर में को किलो हुयो उन महारा नाले को उन किले जो अमीर हो वो पान निकरी आयो पुछे सबा केर आयो जो फलाना हो अवा कंखे खणी आया हो जो हजरत हुसैन जे सिर पाके जे मूंखे यो सिर मुबारक ॾेखार नथो जी सुभान अल्लाह चवंदे पर अञा थधो जी वरी गरम थी ॿुधो मुंहिंजा भाइरो ये हारान खे ॿिया साॻी ॻाल्हि कयूं हुन कुझु पेसरा ॾिना हाणे जो तंबूअ ॾे आयो त तंबूअ जे दर ते को माण्हू बीठो हो तलवार हथ में ही के पोइ ते हट तोखे ॾिसण न ॾींदो छो के ख़बर थी त हज़रत हुसैन जे दीदार जे लाइ जन्नत जे हूरनि सां गॾु जीजल अम्मा जो रूह मुबारक बि आयो आहे उहे ॾिसी बस कने पोइ तूं हली आ मां यसीदी सिपाही न आहियां मां अल्लाह जो मलाइक पोइ ते हटियो कुझु देर खां पोइ जो आयो अचे जो निहारे त एॾो मुंहिंजो सुहिणो हुसैन सुहिणो आहे जो न पेटीअ जे विथनि मां बि त जलियूं पयूं निकिरनि हुसन आहे इती न बा आहे या न इन जे करे अल्लाह जे बाने फरमायो आहे त दो जहां के वाली का दो जहां पे सारा है दो जहां के वाली का दो जहां पे सारा है इनको तो खुदा ने उनकी मर्जी से बनाया है जी नबी चवे ते तो रब उठा है इनको तो खुदा ने उनकी मर्जी से बनाया है दो जहां के वाली का दो जहां पे सारा है अगे कहिड़ी ॻाल्हि थो करे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह चओ नूरी नूरी तले वे हैं प्यारे प्यारे जलवे हैं चांद इनकी चौखट पर भीख लेने आया है चांद इनकी चौखट पर भीख लेने आया है दो जहां के वाली का दो जहां पे सारा है एडो सुनो नबी एडो सुनो डोहटरो मन हारान अचे पेटी खोली ने हारे सुभान अल्लाह केडो सुनो आ हथ विझी खणण जी कोशिश तो करे त साईं फरमाइन था हारान मां यजीद जे हथ ते बि हथ कोन रखियो छो त हो बेदीन हो तोॾे मां कीअं ईंदुसि अवल कलमो पढ़ पोइ तूं मुंहिंजो मां तुंहिंजो आजा चओ सुभान अल्लाह हुसैन पाक कंहिंखे कलमो पढ़ायो यहूदनि खे कंहिंखे ईसाइनि खे कंहिंखे मुशरिकनि खे कंहिंखे हाणे वरी मुस्लमाननि खे कलमो पढ़ाईंदा आहिनि कलमा पढ़ो कलमा पढ़ो कलमा पढ़ो अरे चाचा सॼी उमिरि खाधी रिश्वत ऐं व्याज हीरोइन जो वापार करे हाणे निकितो ही गुनाह बख़्शण कलमा पढ़ो कलमो के हिंदुओ खे पढ़ा मोहम्मद करीम जे उम्मत खे कलमो ईंदो आहे पढ़ंदा हल ये कलमो पढ़ाए तो हुसैन पढ़ाए जो हलंदे यहूदनि जो आके मुसलमान बनाए थो तो वञे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह हाणे अचे हलिया अच्छा हारान छा कयो
कलमो पढ़ई ईमान आदई यजीदी सता हल निंड में ख्वाब जे जहान में आहल जने फजर जी नमाज जो टाइम थियो त बांग जो आवाज आयो छाजो जवाब ॾे मुंहिंजा भाउ छाजो ॾाढो ॾुखियो लफ़्ज़ लॻई छो त घड़ी खन जे लाइ जज़्बो बि कंदो हुई वाह बि कंदो हुई हा बि कंदो हुई पर जे बांग ॿुधंदो हुई त पोइ वेझो बि न ईंदो हुई निमाज़ रखी अल्लाह करे जो मां ऐं तूं असांजा ॿचिड़ा सभु निमाज़ी रहूं क़ुरान पाक ते अमल रहे नबी पाक जे दीन ते पाबंद रहूं शरीयत मुतहरा ते अमल कयूं पंहिंजी ज़िंदगी मुस्तफ़ा जे नक्शे कदम ते ठाहे ख़ुदा ऐं ख़ुदा जे हबीब खे राज़ी करे अचूं इमाम आली मक़ाम जे उन खणी अचण वारनि यज़ीदनि में त बांग जो शूर ई कोन हो बांग जो आई गाॾी केर थो बांग ॾे निहारी तो हारान किले जो अमीर गोठ जो रईस बांग पियो ॾे अरे तू यहूदी है गैर मुसलमान है तू बांग क्या थोड़ी ये तो माफ करे वेही रहो तव्हां के मदरसे में कई मौली साहब पढ़ायो होंदो कई उस्ताद पढ़ायो होंदो कई डी ताक अल्लाह जे करे ज़बाने सिखायो होंदो मुखे कलमो हुसैन पढ़ायो आ त बांग हुसैन सिखारिया आनी सिर पा खयो अगती हलन पिया कई विच मंजर आया कई अजीब अजीब कैफियतूं ज़ाहिर थियूं कई हुसैन पाक जे सिर पाक करामतूं ज़ाहिर थियूं अल्लाह ताला जा बानो जने दिमश्क में आया त यजीद पलीत तख्त ते वेठो हो हाणे कुछ किताब मुफ्त में विराहिन था त यजीद हक जो इमाम हो हुसैन हो कुर्सी जे लानत हो खुदा पनाह में रखी एड़े मुश्किल के तरफा में बच्चो इमाम आली मकाम हक जो इमाम मुस्तफा करीम जो प्यारो बच्चो आ जने यजीद के खबर पई त शहीदन जा सर आसन तख्त ते वेही रहियो वेठो आ वडी थाल में इमाम पाक जी सिरी विझे अॻियां रखियो हिन कमीने के पलीत के हथ में चहबुका इमाम जे चप्पन ते पियो हणे इमाम जे चप्पन ते चहबुक पियो हणे मुंहिंजे मुखालफ़त मां छा मिली मूंखे मनी हा छा न मिलई हा हिकु असहाबी वेठो आहे ॿुढड़ो आहे रोई ओ यजीद ओ कमीना ओ पलीद यो चहबुक परे कर देखो जेने चप्पन ते मुस्तफा करीम के चुम्मियूं नींदे ॾिठो चप्पन ते मदीने वारे जा चप्पल लगा हा हबीबे खुदा जा चप्पल लगा हा मो मुस्तफा के चुम्मियूं नींदे ॾिठो तोखे शर्म नथो अचे जने चप्पन ते मुस्तफा चुम्मियूं ॾे उते तूं चहबुक पियो हणे जे मां माराए छॾींदो मां चे कई माराई जे मां मरीज़ साथी जो का ॻाल्हि कान्हे का इमाम आली मकाम हज़रत ज़ैनुल आबिदीन सुहिणे खे घुराई ज़ैनुल आबिदीन हाणे त तव्हांजी ताक़त टुटी न साईं फरमायो त कीअं टुटी यानी तव्हांजो हेॾो साथ हलियो वियो हाणे केरु तव्हांजो नालो वठंदो केरु तव्हांखे यादि कंदो साईं फरमायो थोरी देरि तरस पोइ जवाब ॾींदो मां थोरी देर गुज़री आहे बांग शहर में आई अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जो लफ़्ज़ में आयो हज़रत ज़ैनुल आबिदीन फरमायो ओ यजीद निहार इहा कंहिंजी तारीफ़ आहे इहो कंहिंजो ज़िक्र आहे तूं न हूंदे तुंहिंजा बच्चा न हूंदा दुनिया सभु फना थी वेंदी पर मुझे मिठे मोहम्मद करीम जो जिक्र हलंदो रहंदो जो सुभान अल्लाह अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चार या अलीजुल मुर्तजा नारे खे वक़फ़ो ॾियो थोरो टाइम आहे खुदा दा बान हो बांग में कंहिंजो नालो आहे नबी सुहिणे जो चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह तकबीर में कलमे में इकामत में अज़ा में ये निहार
तकबीर में, कलमे में, इकामत में, अज़ान में, हाय नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे हबीब जा आशिक यजीद जे घर में, शहर में, इलाके में या गार जने पहती मानन खेस मलामतों कयूं, अंधो थी पे मुस्तफा जे बचन सां हेॾो ज़ुल्म कराई, हेतिरो क़त्ल कराई। पोइ चई त न मुंहिंजो ॾोह कोन्हे, पोइ वरी पंहिंजे घर में चई त हाय घोड़ा कयो, असांजो ॾोह कोन्हे। माण्हू चओ त असांखे ॾाढो ॾुख आहे, ॾुख कोन कयो बि पाण हूं त धक धूड़ा बि पाण पे कयूं। अल्लाह ताला जे महबूब जे बचड़े जो शान क़यामत बुलंद बाला रहियो। हाणे उते रहण खां पोइ इमाम हुसैन जे बचड़े इमाम ज़ैनुल आबिदीन खे घुराए ऐं चई त तुंहिंजी ख़ासि कहिड़ी आहे, ॿुधा छा थो चाहीं, जेको थियो सो थियो, हाणे छा खपई? साईं फरमायो मूंखे ॿियो कुझु कोन खपे, जुमे जे निमाज़ ते तकरीर जी मोकल ॾे। छा जी मोकल ॾे? जवाब त ॾियो। जुमे जे निमाज़ ते तकरीर जी मोकल ॾे। साईं सोने जी घुरत हा त करे वठो, पर वरी अचे चमचा लॻस। केरु ॾाढा था ॻाल्हायो, ये मुल्क बोड़ींदा इहे है न, ॿेड़ो बोड़ींदा मुल्क जो। अचे चमचा लॻस साईं ही ज़ुल्म थो करी। हुसैन जो बचड़ो आहे, फसीह बलीग आहे, जंहिं महिल क़ुरान पढ़ी तकरीर कई त तुंहिंजा बच्चा तो काफ़िरी ॾींदा। न छॾी से तकरीर करण, न छॾी से तकरीर करण, न छॾी से तकरीर करण। जे ॿियनि मज़हबनि वारा साईं मुफ्ती अब्दुर्रहीम ते बंदिश विझी छॾियो, फलाणे ते बंदिश विझी छॾियो, फलाणे ते। अरे छो इहे ईंदा त सारो कमु हली पवंदो, पर इहा सोचे छॾियो त बंदिश पई कंहिं ते ऐं विझण वारा केर हा, जन ते बंदिश पई हुई उहे केर हा, जन बंदिश विधी उहे केर हा। इहो फ़ैसिलो तव्हां कजो, मां कोन थो कयां। तव्हां पाण फ़ैसिलो कजो, मां खोले थो छॾियां त जन ते बंदिश पई हुई उहे केर हा, जन बंदिश विधी उहे केर हा। इहो हमेशह हलंदो आयो आहे। हज़रत इमाम अली मक़ाम मुंहिंजे दिल पर हबीब जे बचड़े बचे हज़रत खे जुमे ते मोकल न मिली आहे, तकरीर जो टाइम न आहे। अल्लाह जे प्यारे चयो भला छॾियो त मदीने वञो। काॾे वञो? आमीन नथो चई। पंहिंजी नियत खां मदीने वञूं, जेकर अल्लाह जे बाने छा फरमायो आहे, सुभान अल्लाह चओ। हमें तो ख्याल है, बात है ये सीने में, बात है करीने की, बात है ये सीने में, बात है करीने की। पतले मिनट पढ़ायो तो सही। बात है ये सीने में, बात है करीने की। कौन है ये दीवाना, किसा है ये मस्ताना, ढूंढता है, पूछता है, सोचता है जन्नत में जिंदगी मदीने की, सोचता है। बैठो जन्नत में चलो मदीनो किथे आ? सुभान अल्लाह। कौन है ये दीवाना, कैसा है ये मस्ताना, ढूंढता है, सोचता है, पूछता है जन्नत में जिंदगी मदीने की, बात है ये सीने में, बात है करीने की। छॾियो तो मदीने वञो, छॾियो तो मदीने वञो। बिस्मिल्लाह कयो, प्यार था। सुभान अल्लाह। हाणे हुसैन पाक जो सिर मुबारक किथे रखियो हुयो?
दर तो करबला में जॾहिं यज़ीदी ज़ालिम निकिरी आया पस गिरदाई वारनि गॾिजी करे शहीदनि जे पाकनि जिस्मनि खे दफ़न कयो। हाणे हुसैन पाक जो सिर मुबारक केॾांहुं वियो? इन में टे कौल आहिनि। हिकिड़ो कौल आहे त मोटाए करबला में इमाम जे पाक धड़ ऐं सिर खे गॾु दफ़न कयो वियो। ॿियो कौल आहे त मदीने मुनवर में आंदो वियो, अम्मा ख़ातून जन्नत जे पाक वजूद जे भर में दफ़न कयो वियो। टियों कौल आहे त पारे अस्कलान में दफ़न कयो वियो, उतां ई वरी मिस्र में आंदो वियो। अल्लाह जा जेके कामिल वली आहिनि, आरफ बाना आहिनि, रब जा बरगुज़ीदा बंदा आहिनि, उहे चवंदा त मिस्र में सिर मुबारक आहे, छो त उन्हनि खे हुसैन पाक जे सिर मां उतां ई वॾियूं महिरबानियूं मिलंदियूं आहिनि। हिकिड़े बुज़ुर्ग जो वाक़ियो आहे त मां इमाम पाक जे सिर मुबारक वारी उन मशहद शरीफ़ जी ज़ियारत ते वियुसि, मुराक़बो करे वेठुसि, ख़ुदा जी प्यारे जो दीदार थियो। पोइ जॾहिं ॾे वेंदो हुउसि अस्सलाम अलैक या हुसैन इब्न अली चवंदो हुउसि त अॻियां जवाब ईंदो हो वालेक सलाम या फलान इब्न फलान। हाणे तव्हां मूंखे जेकॾहिं को चङो भलो इज़त वारो माण्हू ख़ुशि मरहबा कंदो आहे त वरी फिरी फिरी ईंदासीं, वरी वरी ईंदासीं, वरी अदा इज़त मिले थी पई। हिन जो वक़्तु थी वियो जो सलाम चवे त मज़ार मां हुसैन पाक पियो जवाब ॾे। रोज़ अचे रोज़ अचे रोज़ अचे पियो अचे। हिकिड़े भेरे आयो, अस्सलाम अलैक या हुसैन इब्न अली या बिन रसूलिल्लाह। सोना हुसैन अस्सलाम अलैक, जवाब न मिलियो। वरी सलाम, जवाब न, वरी सलाम, जवाब न। हेॾे निहारियो, एतिरो रुनो, एतिरो परेशान थियो। मोटी आयो, कंहिंखे चवां कीॾां वञा, छा कयां? अल्लाह वुज़ू सही न हो, अल्लाह कपिड़ा सही न हा, अल्लाह मुंहिंजी का ग़लती को गुनाह थी वियो आहे, तौबा कयां, रोई अल्लाह खां माफ़ी घुरां, सॼी राति रोंदो रहे। साईं काएं बजे ताईं टाइम? 5:30 न? पोइ वहवा ॿियो वरड़ा कंदा आहिनि, ॻाल्हि त कंहिं वीचारे पे ॻायो, ॿिए चसड़े राणो ॿुधा, चयो राणो थी, चई पोइ वहवा ॿियो। मां वरी सोढ़ो पहुचा त 4:30 थी विया। दुरूद शरीफ़ पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ही वेचारो रोए पियो, यार कहिड़ी ग़लती थी आहे, कहिड़ो गुनाह थियो आहे, कहिड़ो ॾोह थियो आहे जो मां अल्लाह ताला जे हबीब जे बचे ते सलाम वरायो आहे, जवाब न मिलियो आहे। रोई रोई हमरा रब खां माफ़ियूं घुरियूं, बाॾाई। ॿिए ॾिहारे आयो, हेॾे ॾिहारियो, अस्सलाम अलैक या हुसैन बिन अली या बिन रसूलिल्लाह। ए हुसैन अली जा पुट, रसूलुल्लाह जा पुट। चओ सुभान अल्लाह। नबी साईं इन्हनि ॿिन्ही दिलबरनि खे पंहिंजो पुट सॼो आहे। हदीस पाक में आयो, सहाबी सगोरो थो चवे, मां नबी करीम खे का ख़ासि दरख़्वास्त ॾियण थे चाही कंहिं कम जी, पर सोचां पियो वाद काई में ॾियां, अकेलो हुजां, ॿियो केरु न हुजे, ॿियो केरु न ॿुधे, पंहिंजे मुंहं सां ॻाल्हायां, वक़्तु मिले ई कोन। जीअं बि हबीब अचे वेहल त माण्हू फिरियो वञनि, ख़ल्क़ गॾिजो वञे। हिकिड़े ॾींहुं इशा निमाज़, सुहमानी निमाज़ पढ़ी मां पोइ ते मोटी वियुसि। हबीबन करीमन जी ज़ात वटां माण्हू उथी विया, नबी से पंहिंजे पाक हवेली में आया। हाणे मां नितुस्त वञी थो अर्ज़ु कयां, सॾु कयां, दर खड़कायां, पोइ पंहिंजे मुंहं सां ॻाल्हि ॿुधायां। मां घरां निकिरी आयुसि, अञा दरवाज़े ते पहुतुसि त नबी से पाण ई ॿाहिरि निकिरी आया। नथो चई सुभान अल्लाह। असांजो ईमान आहे, अल्लाह पंहिंजे हबीब खे ग़ैब जो इल्म ॾिनो आहे। ग़ैब जो इल्म, वॾी आवाज़ सां चओ, ग़ैब जो इल्म। क़ुरान मां, हदीस मां,
सहाबन जी अकीदन मां इमाम जी अकीदन मां साफ़ साफ़ ज़ाहिर थी सके थो। अवां खे साईं ॿुधायो हुजे त नबी पाक जी ज़ात खे हज़रत हुसैन जे शहादत जी ख़बर हुई ऐं पाण पंहिंजे प्यारनि खे ॿुधाए छॾियो हुयो त हुसैन शहीद थींदो। हुसैन पाक शहीद, जवाब ॾे मुंहिंजा मिठा, शहीद थींदो ऐं किथे शहीद थींदो इहा बि ख़बर हुई। इन हूंदे बि नबी साईं दुआ न घुरी त शहीद न थी न, छो त हबीब खे ख़बर हुई त मुंहिंजे बच्चे खे शहादत खां पोइ जेके मक़ाम मिलंदा उहे तमामु आला आहिनि, तमामु ऊचा आहिनि, तमामु मथा आहिनि। इन जे करे पाण इहा दुआ न घुरियूं, न की अम्मा ख़ातून जन्नत दुआ घुरी, न की हज़रत अलीउल मुर्तज़ा दुआ घुरी। सभिनी जी ख़्वाहिश ही दुख त ज़रूर हो पर मक़ाम बुलंद मिलण खे निगाह में रखे वेठा हा। हबीब करीम जा आशिको ही वीचारो आयो, अस्सलाम अलैक या हुसैन इब्न अली इब्न रसूलिल्लाह ते मां ॻाल्हायां पियो त नबी से पंहिंजे बच्चन खे पंहिंजो पुट बि सॼो आहे। असां बि चए थो हुज़ूर ॿाहिरि निकिरी आया, संदन कुल्हनि पाकनि ते कंबल कनि। हिकिड़ी ॿी ॻाल्हि, नबी साईं अॻियां बि ॾिसंदा हुआ, दिलि मुबारक जूं ॿई निगाहूं बि रोशनूं उन सां बि ॾिसंदा हुआ, पोयां पंहिंजे पोयां बीठलनि खे बि ॾिसंदा हुआ। पर हिकिड़ो किताब ऐनल ख़ाशून फ़िस्सलाम दीन मुनवर में मिलंदो आहे जाम, उन लिखियो त नबी करीम जे पाक ॿिनि कुल्हनि में सुईअ जे सोराख़ वांगुरु अहिड़ियूं कुदरती अखियूं रखियल हुयूं जो नबी साईं सॼे बि ॾिसंदा हुआ, खॿे बि ॾिसंदा हुआ। थोरो थो चई सुभान अल्लाह। पोइ इन हबीब खां लिकंदो छा, इन हबीब खां मख़फ़ी छा थींदो? अल्लाह जा प्यारा बानो, मुझे हबीब करीम जो सहाबी अचे पियो, नबी से बाहर निकली आया, पाक कुल्हन ते कंबल पियल हुयो, बाहूं मथे कयो पे आया। सहाबी सगोरो हैरान थे, पूछे तो या रसूल अल्लाह छाहे जो बाहूं मथे हल कंबल वेढ़ो थव? पाण कंबल लाहे फरमायो त ॾिस केरा निहारे त हिकिड़ी बाह ते हसना ॿिए ते हुसैन। चओ सुभान अल्लाह। ॾाढा उहो हसन ऐं उहो हुसैन जो जेके अंगल कने रब कबूल करे। सहाबी चए तो क़िबला बाहुनि ते खणी आया हो, साईं फरमाए तो मां दुआ थो घुरां। तू आमीन जो दुआ कहिड़ी घुरियूं? अल्लाहुम्मा इन हाज़ान बिनाय व बिना इब्नती अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा फअहिब्बहुमा व अहिब्ब मन युहिब्बुहुमा। ए रब्बुल आलमीन, ही मुंहिंजा पुट आहिनि ऐं मुंहिंजे न्याणी जा पुट आहिनि, मां हिननि सां मुहबत थो रखां, तूं बि हिननि सां मुहबत रख, हिननि सां त मुहबत रख पर हिन जे मुहब्बत वारे सां बि मुहब्बत रखजो। त उन वीचारे ज़ियारत करण वारे खे ख़बर हुई त नबी करीम हसन हुसैन खे पंहिंजो पुट सॼो आहे। हाणे मज़ार ते आयो, अस्सलामु अलैका या हुसैन बिन अली या बिन रसूलिल्लाह। ए नबी पाक जा बचरा तो ते सलाम। हाणे वरी जवाब मिलियो, वालेक सलाम या फलान बिन फलान। पूछे कि भला काल जवाब कौन मिलियो? काल छो? केड़ी मुंह में गलती ही कसूर हो? साईं फरमाए था तुझो कसूर ना है, तुझी गलती ना है, पर मां पंहिंजे नाने मुस्तफा जे दरबार में दीदार जे लाइ वियो होसि, इन जे करे तोखे जवाब न मिलियो। कुंत मुश्तगिलन बिज़ियारत जद्दी रसूलिल्लाह, मां पंहिंजे नाने करीम जे दीदार में वियोसि, इन जे करे तोखे जवाब न मिलियो। इन खे दलील बनाए अक्सर उलमा फरमाइनि था त हज़रत हुसैन सिर मुबारक मिस्र में जिते वॾा वॾा वली वेंदा आहिनि, फैज़ हासिल कंदा आहिनि, बरकतूं हासिल कंदा आहिनि, इहे आहिनि अल्लाह जे राह में जिहाद करण वारा। बाक़ी जेके शहीद हुआ, उन्हनि जे सिरनि खे मदीने आंदो वियो
अहल बेत जेके बचरा बचा हा वे सभई मदीने में आया। हजरत इमाम ज़ैनुद्दीन मदीने में आयो, पर मदीने में अचण खां पोइ छा कंदो हो? दुरूद शरीफ पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इमाम साईं छा कंदो हो? ॿिपहरी निमाज़ खां पोइ मानी पचराईंदो हो। घर में मानी पची ढेर थी वेंदा हा। ॿुधो, सांझी निमाज़ पढ़ी पंहिंजे पाक पुठीअ ते मानीअ जी बोरी खणंदो हो, मुंह मुबारक ते कपिड़ो ॾींदो हो, सिर्फ़ अखियूं ज़ाहिर थींदियूं हुयूं। मदीने में जेके मिस्कीन हूंदा हा, ग़रीब हूंदा हा, नादार हूंदा हा, उन्हनि जे दरवाज़े ते वेंदो हो, दर खड़काईंदो हो। जेके भाती अठ त अठ मानियूं, ॿ भाती त ॿ मानियूं, टे माण्हू त टे मानियूं, तक़रीबन 100 घर हूंदा हा, जंहिंखे मुंहिंजो सुहिणो ज़ैनुल आबिदीन हर रोज़ रब जे नाले ते मानी ॾई ईंदो हो। सुभान अल्लाह चा। 500 रकातूं नफिल हर रात पढ़ंदो हो। घणियूं रकातूं? 2 ॾींहं न, 4 ॾींहं न, 8-10 ॾींहं न, रुगी मुहर्रम शरीफ़ जो महीनो न, पर सदाई संदसि अखियुनि मां पाणी पियो वहे। संदन फर्ज़ंदा इमाम मोहम्मद बाक़िर उन पुछो, बाबा सदाई तव्हांजे अखियुनि मां पाणी पियो वहे, छाजे लाइ? शाइर फारसी में उनजो तर्जुमो कयो आहे त गुफ्ते बाक़िर बाप दर खंदह तुराना दीदम। बाबा मूं तोखे खिलंदे करे ॾिठो ई न आहे। गोश्ते बाकर बाप दर खंदा तुराना दीदम, आब नोशी या खुरी चश्मे तुरा तर दीदम। सदाई तुझियूं अखियूं आलियूं, सदाई अखियुनि में पाणी, छाजे करे? जवाब कहिड़ो मिलियो? गोश्त ज़ैनुल आबिदी गमताज़ कर दी ए पसर, तू न दीदी वाक़ियाते करबला मन दीदम। जो बच्चा तो करबला न ॾिठी ही, तो दुख न ॾिठा हा, तो मुंहिंजे बाबे करीम खे तकलीफ़ूं न ॾिठियूं हो, तो असांजे साथ खे सूर न ॾिठा हा। इन जे करे तूं थो पुछी, मूं ॾिठो आहे मूंखां ग़म लहे ई नथो, मूंखां दुख विसरे ई नथो। ऐं पार अखियुनि मां पाणी हमेशह पियो वहंदो हो, प्यार रहंदा हा। ई अल्लाह जा मुजाहिद बाना आहिनि, रब करीम जा प्यारा बाना आहिनि। इन्हनि जे लाइ तो इरशाद थिए, इन्नल्लाह युहिब्बुल लज़ीना युक़ातिलूना फी सबीलिही सफ़ा कअन्नहुम बुनियानुम मरसूस। अल्लाह जी उन्हनि सां मोहब्बत आहे, जेके उन जे वाट में जिहाद था कनि, ॼण भितियूं बीही वियूं हल। हज़रत हुसैन जिहाद वारो आहे, हज़रत हसन जिहाद वारो आहे, हज़रत हबीब करीम जो प्यारो हज़रत अली जिहाद वारो आहे, सभई सहाबी जिहाद वारा हल। पर जॾहिं त मौज़ू आहे योम हुसैन, इन जे करे मां इन मौज़ूअ ते इहो असां कुझु ॻाल्हायां। जेॾो अल्लाह ताला हिननि खां इम्तिहान वरितो, जेतिरियूं हिननि खे तकलीफ़ूं आयूं, जेतिरा हिननि ईज़ा ॾिठा, ओतिरो रब हिननि जो मक़ाम शान बि बुलंद फरमायो। वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, खुली खुली चओ सुभान अल्लाह। हिकु भेरे मुंहिंजा सुहिणा नबी, मुंहिंजो रुॻी छा सभिनी जो सुहिणो नबी, चओ सभिनी जो सुहिणो नबी, मलकनि जो, फलकनि जो, इंस जो, जिन जो, नूरनि जो, खाकिन जो, बादिन जो, आबिन जो, ज़र्रे ज़र्रे जो नबी। अरे उम्मतुनि जो त नबी, पर नबीयनि जो बि सुभान अल्लाह। साईं मदीने पाक जे घिटीअ में हलनि पिया, असहाबी सगोरा गॾु आहिनि। नंढड़ो हिकिड़ो छोकिरो आहे, ॿियनि छोकिरनि सां गॾु रांदि पियो करे। हुज़ूर सुहिणा उन ॾे निहारे उनखे इशारो था कनि, किथे पियो घुमे? मदीने में। चओ सुभान अल्लाह। नथो चई ॾाढा
किथे पियो घुमे? मदीने में। हुजूर मदीने खे नवाज़ियो, बरकतुनि वारो बनायो। वो छोकरो इशारे ते हलंदो आयो ऐं इशारो कंहिंजो हो? नबी सुहिणे जो। अदा नबी साईं जे इशारे सां चंड टुकड़ा थियो या न? लथल सिज मोटी आयो, वण सजदा कंदा आया, पत्थर कलमा पढ़ंदा आया, जाबिर जा कुर्बान थियल पुटड़ा जेरा थी वेही रहिया। ही मुझे मुस्तफ़ा जो इशारो आहे। उन निड़े ॿार खे इशारो जो थियो, रोरंदो आयो। नबी से उनखे भाकुर पातो आहे, प्यार ॾिनो आहे, हंज में विहारियो आहे। ॾिसण वारा हैरान, हल केरु आहे कंहिंजो पुटु आहे? पुछो या रसूल अल्लाह, हिन ते एॾी महिरबानी छाजे करे आहे? साईं फरमायो, हिन जी मुंहिंजे हुसैन सां मोहबत आहे। वॾी आवाज़ सां न चयव, वॾे आवाज़ सां न चयव। हिन जी हुसैन सां मोहबत आहे। हीउ सुबुह जो निंड मां उथंदो आहे त मुंहिंजे हुसैन सां प्यार कंदो आहे, ऐं हुसैन सां जंहिंजो प्यार आहे तंहिंजो बेड़ो ई पार आहे। अदा तुंहिंजो हुसैन सां प्यार आहे, मुंहिंजो हुसैन सां, नबी पाक जो हुसैन सां, रब करीम जो हुसैन सां, हसनैन सां प्यार आहे त असहाबनि जो बि इन्हनि सां प्यार आहे। चयो ॾाढा सुभान अल्लाह। एक दफे हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु हजरत अली गॾु हले पियो। वींदे वींदे हजरत सिद्दीक अकबर फरमायो, शब्बीहुन बिन नबी लैस शब्बीहन बि अली। ही नबी सां मुशाबिह वा, अली सां मुशाबिह न आहे। माना हिन जो मुहांडो नबी पाक सां मिले थो। बुजुर्ग लिखा था, अली यदहक कचहरी कंदा पे थे विया। अबू बकर सिद्दीक इमाम हसन खे कुल्हे ते खयो पियो वञे ऐं अली सुहिणो खिलंदो पियो वञे। चओ सुभान अल्लाह। हदीस मत इमाम हसन सीने खां मथे नबी पाक सां मिलंदो हो। हजरत हुसैन सीने खां हेठि पेरनि ताईं नबी पाक सां मुशाबिह हूंदो हो। माना हसन हुसैन खणी मिलाए त मदीने वारी सूरत ठही अॻियां हली अचे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जीअं सिद्दीक खे प्यारा तीअं अमीर उमर खे बि प्यारा। चओ सुभान अल्लाह। ॾाढा ॾाढा कहिड़ो अमीर उमर? फारके हक़ो बातिल इमामुल हुदा तेगे मसलूल शिद्दत पे लाखों सलाम मुस्तफा। शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। शम्ए बज़ में एतिरा प्यारा जो हिकिड़े दफ़े हज़रत अमीर उमर जो पुटु पंहिंजे पीउ वटि दाह खणी आयो। हेॾे ॿुधो बाबा, मूंखे अमीर उमर जे पुटु ॻाल्हायो आहे। छा थो चवे तोखे? आले नबी ने मुझको कलमा बुरा कहा, बच्चों में खेलना मुझे जंजाल हो गया। बाबा ॻाल्हायो अथसि, छा कयां, कीअं मां मुंहुं खणी रांदि कयां? पुट तोखे चयो छा अथसि? चए थो, तेरा पिदर जनाबे नबी का गुलाम है, नाना हमारा सरवरे आली मकाम है। चए थो, तुंहिंजो पीउ असांजे नाने जो गुलाम। चओ सुभान अल्लाह। नथो चई ॾाढा चओ सुभान अल्लाह। तुंहिंजो पीउ असांजे नाने जो। चए भाई ईअं चयो अथसि? चए हा। चए हाणे फ़ैसिलो थींदो आहे सुबूत सां, कंहिंजे चवण ते न थींदो। तूं वञ हज़रत इमाम हसन खां लिखाया, लिखी ॾे त उमर संदन गुलाम आहे त फ़ैसिलो करे ॾियां। चई बाबा वाह वाह। पन्नू खणी पेन खणी तकिड़ो आयो। हज़रत इमाम हसन खे चए थो, तो मूंखे चयो हो न सवेल त तव्हांजो बाबो असांजो नाने जो गुलाम आहे? जी हा। जी पोइ लिखी ॾे।
एकदम हसन ने लिख दिया ये जिक्र आम है, यानी उमर जहां में नबी का गुलाम है। साईं देरी न कई, हजरत इमाम हसन लिखियो तो उमर असांजे नानी करीम जो गुलाम। चो सुभान अल्लाह, आजा चो सुभान अल्लाह। गुलामी का थोड़ी शे त नाहे। सुभान अल्लाह। पुट खे लिखत मिली, रोरंदो आयो, बाबा तो पे चयो न त लिखी ॾे, मूं ते तोखे शायदि एतबार घटि हो। हाणे ॾिस हसन जा 5 अखर आहिनि, छा लिखियो अथई त उमर असांजे नाने जो गुलाम। साईं फरमायो ॾाढो भलो थियो, पुट मूंखे खपंदो सर्टिफिकेट आले रसूल जी लिखत त मां वाकई गुलाम आहियां। फैसलो कहिड़ो कबो, मां तोखे चई थो वञा जॾहिं मां दुनिया तां लॾे वञा त पोइ जब मैं मरूं कफन में रखना निविष्ट ये तहरीर है हसन की दलीले बिहिश्त ये। अब खौफ कुछ नहीं रहा है इस हकीर को, चिट्ठी मैं दिखाऊंगा मुनकर नकीर को। एडी अदब वारा, एडे प्यार वारा, एडी मोहब्बत वारा, सभिनी खे ख़बर हुई त नबी पाक सां मोहब्बत, हसनैन सां मोहब्बत, हजरत अली सां मोहब्बत, खानदाने नबूवत सां मोहब्बत ईमान आहे, ईमान आहे, ईमान आहे। जंहिंखे मोहब्बत न आहे तुंहिंजो ईमान कामिल न आहे। हजरत सिद्दीक के मोहब्बत, हजरत उमर फारूक के मोहब्बत, हजरत उस्मान गनी तो खुद नबी करीम जो न्याणू आहे। चओ सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। हजरत अली मुर्तज़ा छा आहे? न्याणू। ॻाल्हाए छा आहे? ऐं हजरत उस्मान, हजरत अली मुर्तज़ा अली तव्हांखे चवंदो सोटो हो, पंहिंजो हो। हजरत उस्मान छा हो? हजरत उस्मान नबी करीम जे पुफाट जो पुत्र। ॾाढा चओ सुभान अल्लाह, पको करे छॾिजो। हजरत उस्मान नबी पाक जे पुफाट जो पुत्र, जे चाचे जो पुत्र मित्र आहे त पुफीअ जो औलाद मित्र आहे। हजरत उस्मान हनीफ नबी करीम जो प्यारो आहे। हजरत अली खे त एतिरो प्यारो आहे जो जॾहिं मदीने में शहीद पियो थिए त दरवाज़े ते हिफ़ाज़त जे लाइ हजरत इमाम हसन हुसैन बीठा। केरु बीठा? इमाम हसन। ॾाढा चओ इमाम हसन। अबा अबू बकर सोने साहब राज़ी हा, उमर सोने साहब राज़ी हा, उस्मान सोने साहब राज़ी हा। इन जे करे असीं सुन्नी बिननि सां राज़ी आहियूं, इन्हनि जा ग़ुलाम आहियूं, इन्हनि जा ख़ादिम आहियूं ऐं सारे मुस्तफ़ा जे घराणे जा बि ख़ादिम आहियूं। पोइ छा चवंदा आहियूं? अल्लाह अल्लाह नबी का घराना, ये घराना वरा अलवरा है। ॾाढा चओ सुभान अल्लाह। अल्लाह अल्लाह नबी का घराना, ये घराना वरा अलवरा है। इसमें हसनैन है, फातिमा है, इस घराने में मुश्किल कुशा है। वाह 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 वाह, केॾे शान वारो घरानो। ऐं असांजो अक़ीदो छा आहे? काबा इश्क का हूँ निमाज़ी, मैं हूँ उनकी इनायत पे राज़ी। मेरी तुरबत पे लिखना यूं कातिब, पंजतन का ये अदना गदा है। भला ॿिए खां सर्टिफिकेट छा ला वठूं? ॿियो असांखे मञे न मञे, ख़ुदा असांखे ॾिसे पियो, नबी करीम जो निगाहूं असांखे ॾिसनि पियूं। अल्लाह
अल्लाह जे प्यारनि वलीयनि सहाबन इमामन सां मोहब्बत सां जो एन ईमान आ मुझे नबी पाक जे बचन सां मोहब्बत एतरी हुजे जे सहाबन रखी आ जे वलीयन रखे हेॾे निहारियो हिकिड़ो वाक़ियो ॿुधो नबी पाक जी ज़ात आ बरकात जे मोहब्बत वारो हिकिड़े दफ़े छा थियो हिकिड़ी जाइ जे छांव में ॿ नंढड़ा ॿार आया जाइ जे मालिक खे मंझंदि जो निंड जो शौक़ु हूंदो हो वो मथे माड़ीअ ते सुतो आहे ही ॿई नंढा ॿार जाइ जे छांव में ॻाल्हाइनि पिया गुफ़्तगू पिया कनि गुफ़्तगू पई हले उन दरी खोले चई केरु आहियो छोकिरा निकिरी वञो छो बीठा हो हिते चयो ता ॻाल्हि यासी आहियूं नबी साईं जे औलाद आले रसूल आहियूं पेरनि में जुती कान्हे ग़रीबी हाल कंहिंजे दर ते पिननि असांखे ऐब थो लॻे असां इन लाइ वेठा आहियूं त गर्मी घटिजे छां में ॾींहुं गुज़ारियूं वो ॾींहुं ठरंदो त हलिया वेंदासीं जेको थो मटिजे सो आले रसूल थियो वेठो आहे निकिरी वञो मां हिते वेहो न ॾींदोमांव न निकिरंदो त ज़ोरी धिका हणी कढंदोमांव ॿई भाइर उतां ई निकिता वरी अॻियां ॿी जाइ उन जे छां में ते वेठा उन जाइ जे धणीअ बि दरी खोली केरु आहियो हिकिड़े चयो त न ॿुधायूंसि हुन अॻे बि इज़त कान कई ॿियो चयो न ॿुधायूंसि था मन मुस्लमान हुजे अदा नबी पाक जो औलाद आहियूं नहन मिन आल मुहम्मदिन हबीब जो नालो जो वरतऊं त वधीक कुझु न उन दरी बंदि कई थोड़ी देरि गुज़री लही आयो ॿिन्ही बचड़नि खे पंहिंजे ॿाहुनि ते खणी पंहिंजे घर में खणी आयो चओ सुभान अल्लाह ॾाढा कयो इमाम शाफ़ी जो शेर यादि पियो अचे हर हर आल नबी वसीलती वहुम इलैहि ज़रियती अर्जू बिहिम ओ तागतन बियदिल यमीन सहीफती चेतो नबी जी आल मुंहिंजो वसीलो आहे मुंहिंजो ज़रियो आहे उन्हनि जे सदके मूंखे क़यामत ते ॾियारे सॼे हथ में अमलनामो मिलंदो ऐं इन अदब खे लिहाज़ में रखंदे असां तव्हां हनफी जेके आहियूं असांजे फ़िक़्ह जो इमाम हज़रत इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह सबक़ वेठो पढ़ाए उथी बीही रहियो वरी वेठो वरी उथी बीही रहियो वरी वेठो वरी उथी बीही रहियो हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह जो ॾोहिटो अल्लामा साहब लिखे थो सआदत दारैन में त 70 भेरा इमाम साहब उथियो ऐं वेठो आहे शागिर्द हैरान थी विया साईं छा आहे छाजे करे था थो वेहो फरमाए त साम्हूं नबी पाक जो बचड़ो थो अचे साम्हूं थो अचे त उथी थो बीही रहा वरी लंघे थो वञे त वेही थो रहा नथा चओ सुभान अल्लाह ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ ॾाढा चओ सुभान अल्लाह एॾो अदब हो एॾी मोहब्बत एॾो प्यार हो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत हबीब करीम जा उम्मती हो उन ॾींहं जॻह वारे हिननि खे खणी घर में आंदो थोड़ी देरि गुज़री मानी खणी आयो बिस्तरो लगाई आराम कराई कदमन में के कंडा लगा हा या पेरन में तकलीफ आई उन्हें जो थोड़ो घणो इलाज कई थोड़ी देर गुजरी आ त वरी दर खड़क वो हमरा बाहर निकली आयो जे आराम कराए हो त हमरा बिठान अबा केर आयो चौदा पाड़े वारा हूं फलाने रेस जा वडेरे जा माड़ी वारे मालिक जा नौकर आहियूं छा लाया हो जो आया आहियूं तहां वटि असांजे नबी जा ॿ बच्चा आहिनि उहे असांखे ॾियो मोटाए वठी वञो चई तहांजे नबीअ जा छो जो तूं त मुस्लिम